ईमान साहब गलती हुए तो माजरत। अखियों खोल इंसान एक मिनट में, मथी मस्त मेहमान एक मिनट में। संजे जो सुता जे थदिया हीरते, बदन गुल बने आबाद शबगीरते। संजे जो सुता जे थदिया हीरते, बदन गुल बने आबाद शबगीरते। असर वक्त वरियो वगर वीरते, तबाही जो तूफान एक मिनट में। रात जो 3:15 वगे लोडो आयो, गफलत जी निंदर में नची नची सजी विया जे अंदर नची नची रात जो सुता 3:15 वगे अल्लाह रब जुमेरात जानी 27 सफ़र, जुमेरात जो ॾींहुं हो 27 सफ़र जी तारीख़ हुई ने 3:15 वगे लोडो आयो, जंहिंमें 80,000 इंसान हिन दुनिया में जानो वफ़ात करे विया। असर वक्त अखड़ियूं गरिया गैर में, त कोयटा अची वियो कंहिं कहर में। सदा शुगल शादियूं जंहिं शहर में, सुजे कूक उतकान एक मिनट में। संजे शहर में शुगल ऐं शादियूं, गुलन सामणियूं घोटन लागा दियूं। फजर वक्त फिरियादियूं, फजर वक्त फिरियादियूं। खुशियों खेल खेमान एक मिनट में। सहर वक्त सबको मिठिया निंद में, सहर वक्त सबको मिठिया निंद में। त आयन अजल जी चिट्ठी निंद में, न कंहिं जी सूरत ॾिठी निंद में, न कंहिं जी सूरत ॾिठी निंद में। जुदा थिया जान जिगर एक मिनट में, जुदा थिया जिगर जान एक मिनट में। अखियों खोल इंसान एक मिनट में, मथी मस्त मेहमान एक मिनट में। अल्लाह जो कुरान चए थो जी, बस्ती वारा गांव वारा इन ॻाल्हि खां बेखौफ़ ने बेपरवाह थी ने सुता पिया, जे रात जो अल्लाह जो अज़ाब उन्ही मथे अचे ने गफ़लत जी निंदर में सुता पिया। तो मोहतरम हज़रात, पाण खे घुरिजे त दुनिया जे साथे साथे आख़िरत जी फ़िक्र कयो। दुनिया जी फ़िक्र कयो जेतिरी आंजी ज़रूरत है, इन प्रमाणे दुनिया जी फ़िक्र कयो। दुनिया कमायो, हलाल तरीक़े से कमायो, हराम तरीक़े से दुनिया न कमायो। हलाल ओछो हूंदो आहे ने हराम वधारे हूंदो आहे। हराम अची ईंदे ॾिसाबो, वेंदे नहीं ॾिसाजे। अॼु पंहिंजारियूं कई मुसलमान शराब जो धंधो, जुगार जो धंधो, व्याज जो धंधो। मूं टाइम न आहे जो कोन्हे मिणी मथां आऊं साम्हूं तशरी कंदो हलां। तो हलाल कमायो, हलाल ज़रिया इख्तियार कयो, हराम करता बचो। मालदारी है तो खीर में पानी न मिलायो, जमजम जो पानी मिलाएंदा तय छदा पण जो खीर हराम लगा हो। तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।